तलहार वेझो तेज रफ्तार कार जे मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो भाटी फोत थी वियो। ॻोठ बंबो लगारी में मेन हैदराबाद रोड ते तेज रफ्तार कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में 60 वर्षनि जो मोहम्मद हसन लगारी फोत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो मंसूर लगारी सख़्त ज़ख़्मी थी पियो। हादसे बाद लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वारसनि हवाले कयो वियो। सॻी उमिरि सां समाजी तंज़ीम सरकार सां हणंदड़ स्कूल जी शागिर्दाणी नियाणियुनि खे तंग कंदड़ उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। शागिर्दाणी अलीज़ा तार अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सरसो जे इंतज़ाम हेठि हलंदड़ स्कूल में पढ़ाईंदड़ कुझु उस्ताद नियाणियुनि खे तंग कनि था, जिन मां हिकु नदीम मीराणी खे निकाली मिली वई आहे। हुन चयो त स्कूल में ॿिया बि केतिराई बगड़ उस्ताद मौजूदु आहिनि, जिन नियाणियुनि खे तंग करे घर वेहण ते मजबूर कयो आहे। शागिर्दाणी मुतालबो कयो त नियाणी खे तंग कंदड़ उस्तादनि खे निकाली ॾेई खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॾहरकी में महर मंगड़िया बिरादरी में प्लाट जे मालिकी जे मामले तां छिकताण पैदा थी वई आहे। बाईपास ते टाउन कमेटी जे चेयरमैन मुनीर अहमद महर ऐं संदसि भाइरनि पारां अब्दुल गफूर पंजाबी खां ख़रीद कयल प्लाट ते मंगड़िया बिरादरी जे बासरनि पारां मालिकी जी दावा कंदे कब्ज़े जी कोशिश कई वई। हिन मौक़े ते महर ऐं मंगड़िया बिरादरी तरफ़ां हिक ॿिए मथां उल्लू कयूं वियूं, जंहिं सबबु पुलिस पहुची धुरनि खे छिड़ विछड़ कयो। नौशहर फिरोज में नाले वारे अदीब तालीमी माहिर ऐं लेखक हमीद सिंधी जो मढ़ मिटीअ मां हवाले कयो वियो। नाले वारे अदीब तालीमी माहिर हमीद सिंधी दिलि जो दौरो पवण सबबु लाॾाणो करे पियो। संदसि जनाज़े नमाज़ में शहरनि, सियासी, समाजी अॻवाननि, अदीबनि, शाइरनि वॾे अंग में शिरकत कई। हमीद सिंधी जो मढ़ सभी आला अखियुनि सां संदसि वसियत मूजिबि नौशहर फिरोज जे मदनी ईदगाह जे अंगण में मिटीअ मां हवाले कयो। शहदादपुर वेझो कार इल्ज़ाम हेठि निगरी ऐं नौजवान खे क़तल कयो वियो। ॻोठ कोड़ो खान उमराणी में रियाज़ बरोही पिस्तल जा फायर करे 12 वर्षनि जी सौट फौजिया फाट हुसैन बख्श बरोही खे कार ऐं इल्ज़ाम ॾेई क़तल कयो। वाक़े बाद पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करण बाद जवाबदार खे गिरफ़्तार कयो। अस्पताल मां पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कया विया। डिप्टी कमिश्नर सांगड़ मिर्ज़ा नासिर अली पोलियो मुहिम खे वधीक असरातो बणाइण जी हिदायत कई आहे। डीसी ऑफिस में डिस्ट्रिक्ट पोलियो इराडिकेशन कमेटी जी गॾिजाणी में 13 जनवरी खां 19 जनवरी 2020 ताईं जारी रहंदड़ मुहिम बाबति आगाही ॾिनी वई। डीसी मिर्ज़ा नासिर जो चवणो हो त ड्यूटी खां इनकार कंदड़ मुलाज़िमनि तोड़े लेडी हेल्थ वर्करनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी, मुलाज़िमनि खे सहूलियत मिलंदी। डीसी सांगड़ चयो त पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार कंदड़ वालदनि खे मुआशिरे जी मोज़ शख़्सियतुनि ज़रिए क़ाइल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk